नाज़रीन वाक़े ॿुधाईंदा हलूं त नाले वारे लेखक अदीब सहाफ़ी ऐं ॾाहे कामरेड सोभो ज्ञान चंदाणी जी 4हीं वरसी मल्हाई पई वञे। तफ़सील हिन रिपोर्ट में। दूर थींदा वञन रोज़ जोगीअड़ा तूं अञा खोजिए आड़े जीअड़ा जीअड़ा जीअड़ा। सियासत, सहाफ़त, अदब, वकालत, समाज सुधारक तौर सुञाण रखंदड़ मोहन जे दड़े जी मिठीअ मां जनम वठंदड़ कामरेड शोभे ज्ञान चंदानी 3 मई 1920 ईस्वी ते लाड़काणे वेझो ॻोठ बिंडी में जनम वरितो। कामरेड शोभो वकील हुजण सां गॾोगॾु सहाफ़ी ऐं लेखक बि हो। शोभो ज्ञान चंदानी 1944 ईस्वी खां वठी ज़िंदगी जी आख़िरी घड़ी ताईं सिंधी अदबी संगत सां वाॻियल रहियो। कामरेड 1936 ईस्वी में पहिरीं कहाणी 2.5 रुपया जे नाले सां लिखी। कामरेड सिंधी अदब खे आतम कहाणी जे किताब रोशनीअ जे पंध में समेत 9 छपियल ऐं 5 अणछपियल किताब अर्पिया। छपियल किताबनि में बहार ईंदो कहाणियूं, तारीख़ जा विसारियल वर्क कालम, तारीख़ ॻाल्हाइती कालम, वॾी विथाहुआम कालम, तारीख़ बोलती है समेत ॿिया केतिरा ई किताब शामिल आहिनि। कामरेड शोभो ज्ञान चंदानी खे संदसि कलमी पुरहे जे मंता तौर केतिरा ई ॾेही तोड़ परॾेही एज़ाज़ पिणु मिलंदा रहिया। कामरेड शोभो सिंध जे महान कवि शेख अयाज़ सां गॾु रेल ऐं जेल में बिखारियो। शेख अयाज़ पंहिंजी शाइरी जो मजमूओ जे काक ककोरिया कापड़ी कामरेड शोभो ज्ञान चंदानी जे नां कयो हो। कामरेड शोभो 1957 ईस्वी खां 1958 ईस्वी ताईं लॻभॻि 2 सालनि ताईं जेम सैयद जे अख़बार नई सिंध जो एडिटर पिणु रहियो। शोभो ज्ञान चंदानी टैगोर, जीम सैयद, शेख अयाज़, हैदर बख्श जतोई ऐं फैज़ अहमद फैज़ जो वेझो साथी रहियो हो। हू 6 भेरा जेल पिणु वञी चुको, जॾहिं त केतिरा ई भेरा नज़रबंद पिणु रहियो। सिंध जो ही अज़ीम मुफ़क्किर ऐं ॾाहो कामरेड शोभो ज्ञान चंदानी 8 दिसंबर 2014 ईस्वी में 95 वरहनि जी जमार में लाॾाणो करे वियो। सिंधी अदब ऐं सियासत में संदसि कयल ख़िदमतूं सदन ताईं यादि रखियूं वेंदियूं।